शागिर्द दोस्तों, ही 5 ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन नशीन करे छॾियो त दुनिया में तव्हांखे कामयाब थियण खां केरु नथो रोके सघे। नंबर पहिरियों, पंहिंजी निंड सां एतिरो प्यार न कयो जो मंज़िल सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजो ख़्वाब बणिजी वञे। नंबर ॿियो, हाराइण खां न डिॼो। हार उहा शइ आहे जेका दुनिया में तव्हांखे बहितर इंसान थियण जो मौक़ो ॾिए। नंबर टियों, हर वक़्तु तव्हां में खटण जो जज़्बो हुजे। पोइ तक़दीर बदिले या न बदिले, पर वक़्तु ज़रूरु बदिले। अगरि ज़िंदगी में पंहिंजी मंज़िल हासिल करणु चाहियो था त पंहिंजे कम जो तरीक़ो बदिलियो, इरादो न। नंबर 5, थी सघे थो ही वक़्तु तव्हां ते ॾुखियो हुजे, ईंदड़ वक़्तु तव्हांजो ख़ुशगवार गुज़ारो।